नेशनल ऑनलाइन पाकिस्तान में अवां खे भलीकार आहियां सलीम रज़ा पेश आहिनि हिन वक़्त जो आम ख़बरूं। नओं दौर खां अवां खे आम ख़बर ॾींदा रहूं। नओं दौर खां ख़बर शामिल कंदासीं त लाड़कानो खां नओं दौरो ऐं रतो दौरो रूट ते हलंदड़ मुसाफ़िर वैगन जे ड्राइवरनि पारां गाॾियुनि खे शहर अंदरि दाख़िल थियण खां रोकण ते ट्रांसपोर्ट बंदि करे एहतजाज कयो वियो आहे। ट्रांसपोर्टरनि गाॾियुनि समेत गड़ी खुदा भुट्टो ऐं नओं दौर में धारदार एहतजाजी मुज़ाहिरा कया ऐं मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। एहतजाज जी अॻुवाणी ट्रांसपोर्ट यूनियन जे डिवीज़नल अॻुवाण मोहम्मद मुरीद उमरानी, महबूब भुट्टो, ज़हीर भुट्टो, नवाज़ बिरोही, इमरान जागीरानी, हाजी कलवड़, मोहम्मद यूसुफ कुंबर, राजा कुरैशी ऐं ॿिया कराया हुआ, जिते ड्राइवरनि नओं दौरो शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां पैदल मार्च कंदे गड़ी खुदा भुट्टो शहीदनि जे मज़ार ताईं अची मार्च कयो, जंहिं बाद वापसि नओं दौर में शहीद राणी बेनज़ीर प्रेस क्लब अची एहतजाज रिकॉर्ड करायो, जिते दावो कंदे हुननि चयो त असां वरनि खां हिन रूट सां गाॾियूं हलाईंदा रहूं था। गुज़िरियल 6 महीननि खां वधीक अरसे खां नओं दौर शहर अंदरि गाॾियुनि जी दाख़िला ते पाबंदी हणी छॾी आहे, जंहिं करे असां सख़्तु मुश्किलातुनि खे मोड़ण ते मजबूर आहियूं। बाईपास रोड सां सखर ऐं शिकारपुर रूटनि जूं हलंदड़ गाॾियूं असांजा पैसेंजर ज़बरदस्ती खणी वञनि थियूं, जंहिं करे झेड़ो रोज़ जो मामूल बणियल आहे। असांजी रोज़ी नथी थिए ऐं असांजा बचा बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। केतिराई भेरा म्यूनिसिपल इंतज़ामिया, असिस्टेंट कमिश्नर तोड़े पीपी अॻुवाणनि वटि शिकायतूं खणी विया आहियूं, पर केर बि असांजी दांह ते गौर नथो करे। उन करे मजबूर थी एहतजाज जो रस्तो अख़्तियार कयो आहे। उन्हनि चयो त गड़ी खुदा भुट्टो में एहतजाज दौरान ज़िले काउंसिल चेयरमैन ऐं पीपी ज़िले लाड़काने जे जनरल सेक्रेटरी एजाज़ अहमद लिगारी असां सां मुलाक़ात कई ऐं कुझु ॾींहंनि अंदरि मसइलो हल करण जी ख़ातिरी कराई। असां पंहिंजे एहतजाज में सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तक जी MP फरियाद टालपुर खे अपील करियूं था त असां खां बचड़नि जी रोज़ी न खसी वञे ऐं शहर जे अंदरि ट्रांसपोर्ट हलाइण जी इजाज़त ॾेई पैदा थियल बेचैनी खे ख़तमु कयो वञे। अॼु जो इहो आहे, असांखे अॼु खां 6 महीना अॻु में शहर में सिटीअ में गाॾियूं हलंदियूं, सॼी ज़िंदगी हलियूं, बसियूं हलियूं, बसियूं ख़तमु करायूं, इहे हुकूमत वरी वेगनियूं आहियूंसीं। हाणे चयो त इहे वेगनियूं बि ॿाहिरि कढियो। अॼु खां 6 महीना अॻु में हितां असांखे ॿाहिरि कढियो वियो आहे। असां चवंदा लाड़काने खां चवंदा उहो बाईपास वठी वञूं था, हिन धाड़ पासे वारा जेके माण्हू आहिनि उहे एतिराज़ था कनि। 2-3 दफ़ा असां लेडीज़ अटकिजी पई आहे, चए थी तव्हां हेॾे छो था लाहियो, अंदरि हलो। अंदरि चवंदा असांखे सिपाही नथा अचनि, वरी असां बाईपास ते वञूं था रते दौरे जे लाइ। ईंदियूं गाॾियूं अंदरों शहर सिटीअ मां। असांखे अॼु खां 6 महीना अॻु में हितां ॿाहिरि कढियो वियो आहे। 5 दफ़ा मुलाक़ात कई आहे SP साहिब सां, भाऊ अब्दुल ख़ालिक सां, भाऊ अनवर बुड़े सां, इन सां म्यूनिसिपल कमेटी सां, भाऊ मुश्ताक कोरेजी सां, भाऊ इजाज़ ॾे 5 दफ़ा विया आहियूं। उहे ईअं था चवनि तव्हां असां AC सां कचहरी करायूं था, उन्हनि सां मुलाक़ात कयूं। बाबा AC बि इन्हनि जो, DC बि इन्हनि जो। इहे चाहिनि त को मसइलो ई न आहे, हिकिड़े ॾींहं में गाॾियूं अंदरों हली थियूं सघनि। असां सां इंसाफ़ खपे, असांखे ॿियो कुझु बि कोन्हे। असां बेरोज़गार आहियूं, ड्राइवर आहियूं, ॿाहिरि हलंदा बता बि नथा खणूं। 5 मिंट ॼनि था मथे जी यारा, 10 मिंट सखर थी खणे, 10 मिंट मथे जी थी खणे। हक़ु असांजो आहे सर, ॿियो असांखे कुझु बि न खपे। अंदरों एतिरी रश कान्हे। इहे 2 स्टान ग़लति विया आहिनि, रते देरे वारो मंदिर वारो तमामु ॿाहिरि कढियूं पंहिंजे पिरापटीअ जे करे। उन्हनि जा खॾा हुया, पोइ MP जो थिया आहिनि, खणी स्टान ॿाहिरि कढी। उहो स्टान आबाद कुझु टाइम में न थींदो, छो जो परियूं आबादी कुझु बि कान्हे। आबादी हुजे हा स्टान आबाद थी वञे हा। स्टान कढियूं कुंडाए थो, इन माण्हुनि जे लाइ ॿीणूं अञा तकलीफ़ आहे। असांजी गाॾियुनि खे कुल 3 मिंट टाइम आहे। फाटक खां जग चौक ताईं 3 मिंटनि में गाॾी हली थी वञे, का बि रंड रोक कान्हे। घर ताणी वियासीं, दर ते बि ठाहियूंसीं, पंहिंजा बुढा अंदरि घर में विया आहिनि। पा ख़ुदा लॻ महिरबानी कर रिलीफ ॾे असांखे। हो एक्सपीरियंस आहिनि, असां लोकल सर्विस आहियूं। ठीकु आहे, तूं ॿाहिरि थो करे कहिड़ी की माण्हुनि खे रश किनार कराईंदुमि, SP साहिब जो रश किनार कराईंदुमि, बुर्डे साहिब जो रश किनार कराईंदुमि। सभिनी वाइदा कया आहिनि त महिरबानी थिए गाॾियूं अंदरि अचनि। असांजी गाॾियूं अंदरि रिलीफ नथो थिए तो एक्सपीरियंस सर्विस आहे, उहो रश किनार करे। नथो करे रश किनार, उहो लाही चाढ़ी कयूं हलियो वञे। असांजा माण्हू न खणे लोकल, हिते बि माण्हू थो खणे, जिते लाहे थो उतां माण्हू थो खणे। तारीख़ विढ़नि था, तारीख़ पादरकारी आहे। शिकारपुर मंदिर जो आज़ादो पोइ असांखो आयो आहे। उहो आयो बि पोइ 2000 में। असां पुराणा हलंदा आहियूं, भॼन टॉप हुया हिते।
तो महिरबानी करे रिलीफ मिले। शहीद मरी न विया आहिनि, शहीद ज़िंदा आहिनि। अदी फरिया खे चयो अॻवान तूं आदि महिरबानी करे असां दर ते वञी पए पुलिस असांखे अंदरि न छॾियो। एजाज साहब जो मासां अची मिलो, वञी एजाज साहब सां मिलियासीं गॾीअ में, सभु गाॾियूं काए बाबा रिलीफ ॾियो। चई मूंखे 2 ॾींहं छॾियो, सुभाणे या ॿिए ॾियारे मां मीटिंग करे तव्हांखे रिलीफ ॾींदुमि। हिन महिल महिरबानी करे तव्हां का शइ बि न कयो। असां जो न कंदासीं ॿीहर असां सिर खणी गाॾियुनि सां गॾिजी वेही रहंदासीं। पोइ भाउ जेकी तुंहिंजी मर्ज़ी आहे, की हिन चकर मूंखे तव्हां मोहलत ॾियो। अदी फरिया खे इलाज में न कयूं था, पंहिंजे कारकुननि खे हिदायत करे एॾी बि न ज़ुल्म थिए जो अवाम मरे पियो, ख़ुदा जे लॻ में इंसाफ़ मिले, ॿियो कुझु बि। असांजो मुतालबो इहो आहे, असांजे रूट ते 37 गाॾियूं असांजी लाड़काणे खां वाया नवदोरो रतोदोरो आहे, लोकल सर्विस आहे, एक्सप्रेस न आहे। असांजी जेका रूट परमिट आहे गाॾियुनि जी, इहा बि सिटीअ जी आहे। हींअर पसिंगर आहे, हितां जेको आहे सभु तो सरंदी वारो कोन्हे न, को ग़रीब आहे, को मज़दूर आहे, को ॾियारी वारो आहे, हर माण्हू वटि पैसो कोन्हे। हितां ॿार बचो 2 किलोमीटर पंधु करे अचे थो भरचुन जी बाईपास ते, उतां 100 रुपयो भरे असांखे थो ॾिजे, अथसि किरायो दवा, न त वरी परते इहो बि पंधु थो वञे। असां आला अमलदारनि खे, अदी फरियाल टालपुर खे, एजाज अहमद निगारी साहब खे, बोरे साहबनि खे असां परमन एहतिजाज कयो आहे पंहिंजे हक़ जे लाइ। गाॾियुनि ते मज़दूर आहिनि, ड्राइवर आहिनि, इन्हनि ते चरखो आहे, असांजे घरनि जा चोला इन शइ ते आहिनि। इहा अॼु 8हों महीनो आहे, रुपयो हिकिड़ो रोज़गार नथी करे, ग़रीब अवाम परेशान आहे। अॼु असां इन जे लाइ परमन माना रैली कढी आहे, गाॾियूं पंहिंजूं बंदि करे बीहारियूं आहिनि। मौजूद शख़्सियतुनि खे, आला जेके आहिनि वज़ीर आला साईं मुराद अली शाह, ट्रांसपोर्ट वाला टोटल असांजी ट्रांसपोर्ट नवदोरो रतोदोरो बंदि आहे। गाॾियूं बीठियूं आहिनि ॿाहिरि मेन रोड ते बीहारियूं आहिनि।